खबर शामिल कंदासीं परॾेही माण्हुनि तरफ़ां सिंध सूबे में तालीमी सर्टिफिकेट हासिल करण जो इंकशाफ थियो आहे। दस्तावेज़नि मूजिब केतिराई परॾेही माण्हू मीरपुर ख़ास बोर्ड में तालीमी सनदूं हासिल करे चुका आहिनि ऐं कुझु परॾेही ताज़नि इम्तिहाननि में भी शरीक थिया हुआ। दस्तावेज़नि में ॿुधायो वियो आहे त ॻुझनि इदारनि इतला मिलण ते मीरपुर ख़ास बोर्ड में कार्रवाई कई ऐं इम्तिहाननि में शिरकत कंदड़ परॾेही शागिर्दनि जो रिकॉर्ड हासिल करे वरितो आहे, जॾहिं त बोर्ड ऑफिसरनि रिकॉर्ड ठिकाणे लॻाइण लाइ 3 भेरा बाहि लॻराई। परॾेही शागिर्दनि जा ज़रूरी दस्तावेज़ भी मौजूद न हुजण जो इंकशाफ थियो आहे। होॾां बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटीज़ खाते जे इख्तियारियुनि मामले जी तस्दीक कंदे चयो आहे त मामलो हसास आहे, तंहिं करे एहतियात सां जांच करे रहिया आहियूं। वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सेक्रेटरी बोर्ड सिंध हुकूमत खे ॻुझनि इदारनि जी कार्रवाई खां आगाह करे छॾियो आहे। खबरों जो सिलसिलो अगते वधाईंदासीं। खबर शामिल कंदासीं मीरपुर ख़ास मां। मीरपुर ख़ास में गैर मुल्किन के सिंध जा सर्टिफिकेट जारी करण जो इंकशाफ थियो आहे, जंहिं बैदि सूबाई वज़ीर इस्माइल राहू नोटिस वठंदे मामले जी जांच कराइण जो हुकुम ॾिनो आहे। मिलियल रिकॉर्ड मूजिब केतिराई गैर मुल्की माण्हू मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड में जाली सर्टिफिकेट हासिल करे चुका आहिनि। कुझु धारियनि ताज़ो थियल इम्तिहाननि में भी शरीक थिया। ॻुझे इतलाती कानून लागू कंदड़ इदारनि कार्रवाई कंदे उन हवाले सां मौजूद रिकॉर्ड हासिल करे वरितो आहे। खबर शामिल कंदासीं। एसयूपी अगवान सैयद ज़ैन शाह चयो आहे त सिंध के निंधण को समझी सिंध में धारियनि जी लोध आबाद करे सिंधी माण्हुनि जा हक़ गज़ब कया पिया वञनि। टंडो मोहम्मद खान में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त सिंध में बंगालियुनि अफ़गानियुनि खे रिहाइशूं ॾेई खेनि शनाख़्ती कार्ड जारी करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि, जेको अमल नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हुन चयो त सिंध अमन जी सरज़मीन आहे। गैर मुल्की पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वञनि, धारियनि खे सिंध वसीलनि ते क़ाबिज़ थियण न ॾिबो। हुन चयो त सिंध यतीम खानो न आहे। सिंध में धारियनि खे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। हुकूमत गैर मुल्की पनाहगीरनि खे मुदो पूरो थियण बावजूद नेकाली नाहे ॾिनी। सिंध सूफ़ियुनि ऐं औलियानि जी धरती आहे, जंहिं हमेशह प्यार ऐं मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे। सैयद ज़ैन शाह चयो त पुरअमन धरती ते ही अफ़गानी सिंधी नौजवान जे क़त्लुनि में मुलविस आहिनि। अमीर सिंध जा माण्हू बुख विघे पंहिंजे बचा विकिणण ते मजबूर आहिनि त ॿिए तरफ़ धारिया सिंध में कूड़नि डोमिसाइलनि ते सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो हणी रहिया आहिनि। एसयूपी अगवान चयो त सिंध में धारियनि जी आबादकारी कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। पीपी पंहिंजे हर दौर में धारियनि खे सिंध में आबाद कयो आहे। अफ़गानी, बिहारी, बंगाली, बर्मी पीपी जी हुकूमतनि में सिंध में आबाद कया विया। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त आसिफ अली ज़रदारी जी सदारती दौर में लखे पठाणनि खे सिंध में आबाद कयो वियो। उन्हनि खे शनाख़्ती कार्ड सिंध में ठाहे ॾिना विया। बे पासे नौशरो फेरोज़ में अवामी तहरीक के कारकुननि पारां सिंध में धारियनि जी आबादकारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सरवर सिंधी, लतीफ़ भुट्टे, सलाम सुमरो, जावेद भट्ट, मानूर शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध में आयल अफ़गानी, बर्मी, बंगालियुनि खे फौरी तौर ते निकाली ॾिनी वञे त हू पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं वञनि। हुननि चयो त हैदराबाद में क़त्ल थियल शहीद बिलाल काका जे कातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करे उन जे कातिलनि खे फाही ते टंगियो वञे त जीअं धरती धणियुनि खे केर बि मेरी अख सां न निहारे। अॻवाननि मुतालबो कयो त धारियुनि खे वापसि मोकिले बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। बे पासे बिलाल काका केस में अहम अगभराई थी आहे। हैदराबाद जी भिटाई नगर पुलिस कार्रवाई करे केस में घुर्बल ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। भिटाई नगर पुलिस मूजिब ॻुझे इतला ते कार्रवाई करे बिलाल काका केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि गुल मोहम्मद पठान ऐं अहमद यार पठान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जन शुरूआती बयान में ॾोह जो एतिराफ़ पिणु कयो आहे। बिलाल काका क़त्ल केस में ॿिनि जवाबदारनि शाह सवार ऐं अफ़ज़ल पठान खे अॻु में ई गिरफ़्तार कयो वियो हो।
नए देरे में वैशी जवाबदार पारा नींगरी सां जिनसी ॾाढाई जो इंकशाफ थियो आहे। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे इल्ज़ाम हेठायल जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। नऊं देरो थाने जे हद में जवाबदार परियल मंगणे जो पाड़े मां अलाह जे नाले ते मानी वठण लाइ वियल नींगरी के घिटी मां ज़बरदस्ती खणी ॾाढाई जो निशानो बणायो। मुतासिर नींगरी जे पीउ अली गौहर शेख जी फरियाद ते पुलिस केस दाख़िल करे जवाबदार परियल शेख के गिरफ्तार करे मुतासिर नींगरी के मेडिकल लाइ नए देरे अस्पताल मुंतकिल कयो। उन सिलसिले में नींगरी जे पीउ ॿुधायो त न्याणी पाड़े मां अल्लाह जे नाले ते मानी वठण लाइ वई त जवाबदार खेस ज़बरदस्ती घिटी मां खंबे ॾाढाई जो निशानो बणायो। पुलिस मूजिब नींगरी जे मेडिकल लाइ जुज़ा वठी लेबॉर्टरी उमाणिया वेंदा। इल्ज़ाम हेठायल जवाबदार के गिरफ्तार कयो वियो आहे। सिंध हुकूमत ऐं कराची में मुतालबनि जे मनता लाइ एहतजाज कंदड़ उस्तादनि विच में ॻाल्हियूं कामयाब थियण बैदि उस्तादनि एहतजाज ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। कराची में उस्तादनि जो 17 जुलाई खां मुतालबनि जे मनता लाइ एहतजाज जारी हो। गुज़िरियल ॾींहुं उस्तादनि पारां सीएम हाउस तरफ़ वधण जी कोशिश कई वई, जंहिं ते पुलिस सां चकरियूं थी पयूं। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं उस्तादनि जे वफ़द विच में ॻाल्हियूं थियूं, जिते उस्तादनि मुतालबा पेश कया। सूबाई वज़ीर सरदार शाह तरफ़ां ख़ातिरी बैदि उस्तादनि एहतजाज ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। PPM ने सरदार जाम अब्दुल करीम जोखे ऐं सूबाई वज़ीर साजिद जोखे जी कोशिश सां वॾेरे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर शर्जील मेमण गुलशन हदीद खां टावर ताईं पीपुल्स बस सर्विस शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर सोशल वेलफेयर मोहम्मद साजिद जोखे चयो आहे त गुलशन हदीद पिपरी शाह लतीफ़ टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में रहंदड़ ग़रीब माण्हुनि खे ट्रांसपोर्ट जो मसइलो हो ऐं उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ हुई, जंहिंखे ॾिसंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे दरख़्वास्त कई त अवाम लाइ पीपुल्स बस सर्विस फराहम कई वञे। हुन जो त वॾे वज़ीर 20 बसूं फराहम कयूं आहिनि, जंहिं जे इफ्तिताबद बसूं गुलशन हदीद मां हलण शुरू थी वेंदियूं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी अवाम के पीपुल्स बस सर्विस जो शानदार तोहफ़ो ॾिनो आहे। साजिद जोखे चयो त पीपुल्स बस सर्विस मां गुलशन हदीद पिपरी शाह लतीफ़ टाउन भैंस कॉलोनी कायदाबाद मलीर 15 ऐं ॿियनि इलाइक़नि जे अवाम खे फ़ाइदो हासिल थींदो। जंहिंखां पोइ काठोड़ दरसानू छनू मेमण ॻोठ में बि पीपुल्स बस सर्विस हलाई वेंदी। हुन चयो त हीअ बसूं अवाम लाइ आहिनि, अवाम खे घुर्जे त बसुनि जो ख़्यालु रखनि ऐं उन्हनि खे संभालिन। मां गुलशन हदीद पिपरी जे अवाम के मुबारकबाद पेश कयां थो। कंदकोट वेझो जवाबदार मुबैना कार इल्ज़ाम हेठि घुटा ॾेई पंहिंजी घरवारी खे क़तल करे छॾियो। सी सेक्शन थाणे जे हद में ॻोठ मुख्तियार सहरियाणी में जवाबदार दीदार भंगवार कार इल्ज़ाम हेठि घरवारी फरज़ाना के क़तल करे बोके था फरार थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, जितां मड़ वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिब जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। ॾखण भरिसां गेस्ट्रो विघे मासूम ॿारड़ो फोत थी वियो आहे। फोती जो अंग वधी 3 थी वियो आहे। ॻोठ गुल मोहम्मद बिरोही में गेस्ट्रो विघे 4 वरें जो ॿारड़ो अब्दुल हमीद पुट शाहमीर बिरोही फोत थी वियो, जॾहिं त 2 ॾींहं अॻु साॻे ॻोठाणे शाहमीर बिरोही जूं 2 मासूम न्याणियूं अरबेली ख़ातूं ऐं रेहाना ख़ातूं गेस्ट्रो विघे फोत थी वियूं हुयूं। रहवासिन मूजिब ॻोठ गुल मोहम्मद बिरोही में केतिराई ॿारड़ा गेस्ट्रो में मुब्तला आहिनि। बे पासे शहदादकोट में घर ॿाहिरां रांदि कंदे मासूम ॿारड़ो बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वियो। ग़रीबाबाद पाड़े जे रहवासी 2 वरें जे ॿारड़ो वाजिद अली ओढाणू घिटी ॿाहिरां खेॾंदे बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वियो। इतला मिलण ते वालिद ऐं पाड़े वारनि पहुची ॿारड़े खे तालके अस्पताल पहुचायो, जिते अस्पताल में ड्यूटी ते मौजूद डॉक्टर पारां ॿारड़े जे फोत थियण जी तस्दीक कई वई। गढ़ी खैरो भरिसां मासूम नीगर वाह में किरी ॿुॾी फोत थी वियो। ॻोठ रसूलाबाद लोहर में 3 वरें जो हसन अली पुट दुर मोहम्मद ख़ासकेली रांदि करण दौरान कादिर वाह में किरी फोत थी वियो। 2 ॿारनि जी रड़ियुनि ते वारसनि पहुची नीगर जो लाश वाह मां कढाए घर पहुचायो। नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो।
खैरपुर जी सिविल अस्पताल में ऑक्सीजन गैस न मिलन सबब गोठाणु फौत थी वियो, जंहिं ख़िलाफ़ वारसन एहतजाज कयो। सिविल अस्पताल में ऑक्सीजन न मिलन सबब पीरगोठ जो रहवासी बालूमल फौत थी वियो। फौती जे वारसन जो अस्पताल इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज। उन मौके ते वारसन चयो त साह जे तकलीफ़ सबब बालूमल के सिविल अस्पताल खणी आया, पर इंतजामिया गैस सिलेंडर न हुजण जो जवाब ॼाणाए मरीज़ के ऑक्सीजन न चाढ़ी, जंहिं सबब हू तड़पी तड़पी फौत थी वियो। हुन जो सिविल अस्पताल खैरपुर में का बि सहूलत मौजूद न आहे, अवाम दर बदर आहे।